हिते वाक़े अहम ख़बर ईंदा हलूं। हथियारबंद फौज चेयरमैन जॉइंट चीफ ऐं सर्विसिस चीफ पारां 9 मई जे विगोड़नि जी मज़म्मत कई वई आहे। ISPR पारां जारी कयल पधिराई मूजिब फौज सबर जो मुज़ाहिरो कंदी 9 मई जी साज़िश खे नाकाम बणायो। ISPR जो चवणु आहे त विगोड़नि जो बुनियादी मक़सद पाकिस्तान खे गैर मुस्तकिम करण हो। ISPR मूजिब साने जे मनसूबे साज़नि सां को बि ठाह न थींदो, कानून हथ में खणण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ISPR जो चवणु आहे त विगोड़नि बग़ावत कई ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ तशदुद जो सहारो वरितो। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। हथियारबंद फौज चेयरमैन जॉइंट चीफ ऐं सर्विसिस चीफ पारां 9 मई जे विगोड़नि जी मज़म्मत कई वई आहे। ISPR पारां जारी कयल पधिराई मूजिब सबर जो मुज़ाहिरो कंदे 9 मई जी साज़िश खे नाकाम बणायो। ISPR जो चवणु आहे त विगोड़नि जो बुनियादी मक़सद पाकिस्तान खे गैर मुस्तकिम करण हो। ISPR मूजिब साने जे मनसूबे साज़नि सां को बि ठाह न थींदो, कानून हथ में खणण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ISPR जो चवणु आहे त विगोड़नि बग़ावत कई ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ तशदुद जो सहारो वरितो। अहम ख़बर सां नाज़रीन शेयर कंदा हलूं। हथियारबंद फौज चेयरमैन जॉइंट चीफ ऐं सर्विसिस चीफ पारां 9 मई जे विगोड़नि जी मज़म्मत कई वई आहे।